बिलावल भुट्टो ज़रदारी बिना देर मोबाइल फोन सर्विस बहाल करण जो मुतालबो करे छॾियो। पीपी चेयरमैन चयो आहे त मोबाइल फोन ज़रिए ॾेण दाइण ते कॉल नथी करे सघिजे, फ़क़ति VPN कम करे रही आहे। फौरी तौर मोबाइल फोन सर्विस बहाल कई वञे। मुल्क में चूंडू दंगल में उम्मीदवार विच में बड़े मुकाबले जा इम्कान। लाहौर में नून लीग कायद नवाज शरीफ जो PTI हिमायत याफ्ता आज़ाद उम्मीदवार डॉक्टर यास्मीन राशिद सां मुकाबलो। नवाब शाह में NA 207 अगूणे सदर आसिफ अली ज़रदारी साम्हूं सरदार शेर मोहम्मद रिन चूंड मैदान में लथल। बिलावल भुट्टो ज़रदारी सां लाहौर जे क़ौमी तक NA 127 ते अता तारड़ मुकाबलो कंदो। मौलाना फजलुर रहमान जो फैसल करीम कुंडी ऐं अली अमीन गंडापुर सां मुकाबलो। शहबाज शरीफ ॿिनि तकनि ते चूंड मैदान में लथल। अली मूसा गीलानी जो शाह महमूद कुरैशी जी न्याणी मेहर बानू कुरैशी सां मुकाबलो। मरियम नवाज़ पहिरियों भेरो चूंड विढ़ी रही आहे। सिंध में PP, GDA ऐं MQM उम्मीदवारनि विच में दिलचस्प मुकाबला। बिलावल भुट्टो ज़रदारी सां लाड़काने वारे क़ौमी तख़्त ते राशिद महमूद सूमरो ऐं कंबर शेदादकोट वारे तख़्त ते नासिर महमूद सूमरो जो मुकाबलो। फरियाल तालपुर साम्हूं JUI अॻवान किफ़ायतुल्लाह सूमरो बीठल। अगूणे वॾे वज़ीर मुराद अली शाह जो रोशन बुर्डे सां मुकाबलो। मलिक असद सिकंदर जो मुनीर हैदर शाह, लियाकत जतोई जो इरफान जफर डिगारी ऐं रफ़ीक जमाली जो करीम जतोई सां मुकाबलो। सदरदीन शाह राश्ती, पीर फजल शाह, एजाज चखरानी ऐं मोहम्मद मियां सूमरो, नज़ीर बुघियो ऐं डॉक्टर सफदर अब्बासी आमू साम्हूं। घोटकी में क़ौमी तख़्त ते ख़ालिद लुंड ऐं मियां मिठू। ओबाड़े वारे सूबाई तख़्त ते PP उम्मीदवार शहरियार शर ऐं आज़ाद उम्मीदवार या महताब डहर विच में मुकाबले जा इम्कान। मुल्क में क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि जे 855 तकनि ते पोलिंग जारी। वोटर्स घरनि खां निकिरी आया। पोलिंग स्टेशन ते माण्हू जी रश। कुझु हंधनि ते पोलिंग देर सां शुरू थी। पोलिंग स्टेशन ते उम्मीदवारनि जा एजेंट बि मौजूद। मुल्क में 12 करोड़ 85,85,760 वोटर्स पंहिंजा नुमाइंदा चूंडींदा। पंजाब में क़ौमी असेंबली जे 141 ऐं सूबाई असेंबली जे 297 तकनि ते वोटिंग। सिंध में 61 क़ौमी ऐं 103 सूबाई असेंबली जी सीटुनि ते उम्मीदवार चूंडल ऐं पोलिंग। खैबर पख्तूनख्वा में 45 क़ौमी ऐं 115 सूबाई असेंबली जे तकनि ते इलेक्शन। बलोचिस्तान जे 16 क़ौमी ऐं 51 सूबाई तकनि ते पोलिंग अमल। शाम 5 वॻे ताईं बिना साही जे जारी रहंदो। सिक्योरिटी लाइ पुलिस सां गॾु रेंजर्स ऐं पाक फ़ौज मुक़रर। नून लीग अॻवान शहबाज शरीफ लाहौर में पंहिंजो वोट कास्ट करे छॾियो। शहबाज शरीफ NA 127 ते पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमाल कयो। आसिफा भुट्टो ज़रदारी नवाब शाह में पंहिंजो वोट कास्ट करे छॾियो। JUI सरबराह मौलाना फजलुर रहमान ऐं निगरान वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंगी पंहिंजो वोट कास्ट कयो। अगूणे वॾे वज़ीर मुराद अली शाह सेमण पहुची पंहिंजे अबाणे ॻोठ वाहोर, सईद गनी चनेसर ॻोठ ऐं सलमान अब्दुल्ला मुराद मलीद में वोट कास्ट कयो। सईद गनी सां गॾु NA 227 ते PP उम्मीदवार असद आलम न्याज़ी बि वोट कास्ट करे छॾियो। सॼे मुल्क में मोबाइल फोन सर्विस आरज़ी तौर बंदि करण जो फ़ैसिलो। कराची, लाहौर ऐं कोयटा जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मोबाइल फोन सर्विस मुतासिर। सखर, हैदराबाद, मटियारी, ठठो, मीरपुर ख़ास, नवाब शाह, कंबर शेदादकोट, दादू ऐं ॿियनि शहरनि में मोबाइल ऐं इंटरनेट सर्विस मुतासिर। सांगड़, बदीन, जेकबाबाद, कशमोर, कंदकोट, लाड़कानू, जामशोरो, टंडो मोहम्मद ख़ान, टंडो अलायार ऐं ॿियनि शहरनि में मोबाइल फोन सर्विस आरज़ी तौर बंदि। घरू वज़ारत जो चवणु आहे त मोबाइल फोन सर्विस आरज़ी तौर ते मुअतल करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अमन अमान बरक़रार रखणु ऐं इम्कानी ख़तरनि खे मुंहुं ॾियण लाइ हिफ़ाज़ती क़दम खणणु ज़रूरी आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा चयो आहे त उमेद आहे त अॼु बिना कंहिं अणवणंदड़ वाक़िए जे इलेक्शन जो अमल मुकमल थी वेंदो। गुज़िरियल ॾींहं बलोचिस्तान में दहशतगर्दी जा वाक़िया पेश आया। चूंडुनि दौरान अमन अमान क़ाइमु रखणु घरू वज़ारत ऐं सिक्योरिटी एजेंसियुनि जो कमु आहे।
डीजी रेंजर्स तरफां कराची के मुख्तलिफ इलाक़नि जो दौरो सिक्योरिटी इंतजाम जो जाइज़ो। डीजी रेंजर्स मेजर जनरल अज़हर वकास गोलीमार बोर्ड ऑफिस नात नाज़माबाद सखी हसन ऐं ॿियनि हंधनि जो दौरो कयो। डीजी रेंजर्स नागन चौरंगी सोहराबकोट गड्डा मलीर हाट ऐं ॿियनि इलाइक़नि में सिक्योरिटी जो जाइज़ो वरितो। सिक्योरिटी जे इंतजामनि खे वधीक असराइतो बणाइण जूं हिदायतूं संदसि चवण ते इलेक्शन कमीशन तरफां जारी कयल ज़ाब्ता इख़लाक़ ते अमल खे यकीनी बणायो वञे। रेंजर्स पाक फौज ऐं पुलिस सां गॾिजी अणवंदड़ सूरत हाल ते ज़ाब्तो आणी